अस्सलाम वालेकुम तान सुबह एसटीवी न्यूज़ में वली मोहम्मद जाड़ो नजर जो था मलिर खां मुश्ताक अबोल जे रिपोर्ट थे नाज़रीन कराची प्रेस क्लब में सलीम सियाल यादगार कमेटी पर सिंध के बलोड़ इनकलाबी शायर ए साफ़ी अनवर पीरज़ादे की 15वीं वर्सी तकरीब थी गुजरी। उन मौके ते वहीद मुराद सियाल ॻाल्हाईंदे चयो त अनवर पीरज़ादे जो कयल ख़िदमतूं कॾहिं भी विसार नथा सघूं। शायरी की दुनिया में असांखे वो अकेलो छॾे वियो। उन मौके ते अनवर पीरज़ादे जा फर्ज़ंद ज़रार पीरज़ादे ॻाल्हाईंदे चयो त बाबा के विछोड़े ते वॾो सदमो पतो है। बाबा अॼु बि असांजे दिलनि में मौजूद है। अदबी मेड़ाकन समेत जिथे किथे बाबा के याद किया वेंदो आहे। बलहरिची में भी अदबी मेलो करायो वियो। मां खुशकिस्मत आहियां जो मां अनवर पीरज़ादो जो फर्ज़ंद आहियां। उन मौके ते ज़रार पीरज़ादे ॻाल्हाईंदे चयो त अनवर पीरज़ादो ज़िंदादिल हो, इनकलाबी शायर हो। वो ॻोठनि में जॾहिं कल्चर तकरीबूं थींदियूं हुयूं त इहो कॾहिं भी महसूस न थींदो हो त अनवर मर्द आहे या औरत। अनवर एक इनकलाबी शायर हो। संस के अॼु असीं भेटा पेश कयूं था। अनवर पंहिंजे अखियुनि सां हिन दुनिया के ॾिठो। तौसीफ़ अहमद सीनियर सहाफ़ी, महेश कुमार एज़ाज़ी मेहमान, अतिया दाऊद सीनियर सहाफ़ी, सोयल सांगी, उमदाद काज़ी ऐं ॿियनि पिणु अनवर पीरज़ादो के लफ़्ज़नि जी भेटा पेश कई।